इंसाफ़ कयो, ख़ुदा कान असांजो इंसाफ़ कयो, असां सां नाइंसाफ़ी आहे। हे ज़ालिम असां ज़ुल्म करे थो, मुंहिंजो बिरादर में जेको आहे, मुंहिंजे पुट खे धमकियूं, मूंखे धमकियूं, मुंहिंजे बचनि खे धमकियूं, असांजी निंड हराम करे छॾ, लठियूं कुहाड़ियूं वञी असांखे विढ़णु अचे थो। हे मुंहिंजा काग़ज़ात आहिनि, सरदार साहब जा फ़ैसिला थियल आहिनि। सरदार अली मोहम्मद ख़ान मरू ख़बर शामिल कंदासीं खानपुर महार मां रिपोर्ट टीकमदास। खानपुर महार में ॻोठाणे पुट सां गॾिजी भाइरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे। खानपुर महार लॻ ॻोठ ख़ुदाबख़्श महर वासी ग़ुलाम नबी महर पंहिंजे पुट इमरान अली सां गॾिजी मीडिया सेंटर खानपुर महर पहुची एहतजाज कंदे दायो आहे त मुंहिंजी देह आरी में 1 एकड़ 12 घंटा ऐं देह मरणास में 4 एकड़ क़बूली खाते वारी ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते मुंहिंजा भाइर वाहिद बख़्श महर ऐं ग़ुलाम सरवर महर पंहिंजे पुटनि समेत ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। हिन चयो त ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ जवाबदार भाइर मूंखे ऐं मुंहिंजी औलाद खे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणे वधीक दायो त अहिड़े मामले जी SSP घोटकी ऐं मुख़्तियारकार ख़ानगढ़ खे पिणु दरख़्वास्त ॾिनी वई आहे, पर हिन महिल ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। मुतासिर ॻोठाणे DIG सखर SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ मुंहिंजे भाइरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे।